بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي असांजो برنامج है तअम्मुलात القرآنية 170 हिसो आहे। 170 हिसो आहे ऐं तअम्मुलात असीं छो था तअम्मुलात कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में, जिथे किथे अल्लाह ताला असांखे क़ुरान में जीअं सूरत अल-मुमिनून में चए थो अफला यतदब्बरून अल-क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल-अव्वलीन। अल्लाह ताला चए थो त हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि तदब्बुर सां। ही जेको चवण मां तव्हां ॾे मोकिलियो आहे उन खे छो नथा ॾिसनि, छो नथा उनखे सम्झनि। छा हिन जहिड़ो को ॿी शइ अॻ में का आई अथनि हिननि खे? अहिड़ी शइ जो चवंदा भाई पहिरें जहिड़ी शइ आहे अलम यअति आबाअहुम अल-अव्वलीन, हिननि जे अॻियनि खां बि अहिड़ा किताब, हिन जहिड़ो को किताब आहे क़ुरान जहिड़ो त कहिड़ी शइ बि कान्हे। ऐं हीअ इन जे करे असीं तदब्बुर क़ुरान जो कयूं था ऐं तअम्मुल उन में पढ़ूं था त ॾिसूं था त हिन में अल्लाह ताला असांखे हुकुम कहिड़ो थो करे, कहिड़ी शइ खां झले थो ऐं कहिड़ी शइ असांखे सम्झाइणु चाहे थो त हीअ शइ कयो, हिन ते अमल कयो। त अॼु जेके असांखे आहे सूरत अल-इसरा, पहिरीं आयत सूरत अल-इसरा 14 या 15 सिपारे में अल्लाह ताला क़ुरान में चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु कान समीअन बसीरा। ही अल्लाह ताला हिन में असांखे अल्लाह ताला चए थो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह साईं पहिरियों हिन जो तर्जुमो असीं थोरो हल्को करे ॿुधायूं त अल्लाह साईं चए थो सुब्हान, अल्लाह ताला पंहिंजी पाकाई सम्झाए थो असांखे ऐं तंज़ीह त चए थो सुब्हानल्लज़ी, अल्लाह जो शान अज़ीम जेके पंहिंजे बाने खे, हिते असांजो सॼो जेको तअम्मुल आहे चए थो त बिअब्दिही पंहिंजे बाने खे लैलन मिनल मस्जिद, राति जो हिकिड़ी राति जे अंदरि मस्जिदिल हराम, मके जे हरम जे अंदरि मस्जिदिल हराम मां अंदरां मस्जिदिल अक़सा मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु। ऐं तव्हां मस्जिदिल अक़सा ॾे अल्लाह ताला नबी करीम खे खणी वियो, हितां मोकिलींसि ओॾहीं जिथे अल्लाह साईं चए थो बरकत वारो चौधारी मैदान उते आहे। बारकना हौलहु लिनुरियहु, छो जो हुनखे ॾेखारियो, अल्लाह साईं चए थो मां हुनखे ॾेखारियां मुंहिंजूं आयतूं, मुंहिंजा मौजिज़ा। इन्नहु हुवस समीउल बसीर, अल्लाह समीउ बसीर आहे। हाणे इन मां असीं छा था सम्झूं? पहिरियां इन में हुकुम घणा अचनि था त असां नबी करीम जी बशरियत हिकिड़ी सबूत करणु चाहियूं था ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो आहे, अल्लाह जो बंदो आहे ऐं अल्लाह जो आबिद आहे। इहा हिकिड़ी इहो पहिरियों इन मां फ़ाइदो, जो अल्लाह साईं हिते साबित करे थो त मुंहिंजो बानो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त मुंहिंजो बानो आहे। छो जो घणा माण्हू चवंदा आहिनि त यानी नबी करीम अल्लाह जो प्यारो आहे, अल्लाह जो प्यारो आहे पर वरी बि बंदो रहंदो। त नबी करीम जी इहो पहिरियां तशरीफ़ बिल उबूदिया, हर तफ़सीर में चवंदा तशरीफ़ बिल उबूदिया, हिकिड़ो शरफ़ हासिल करे अल्लाह ख़ालिक मालिक जो त असीं उन जा बंदा आहियूं ऐं नबी करीम उन जो बंदो आहे। तशरीफ़ बिल उबूदिया वसफ़ अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिअब्दिही, हिते छो जो तफ़सीर में चवंदा त ही मुंहिंजो बंदो आहे, मुंहिंजो बानो आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾो तशरीफ़ ऐं मक़ाम आहे इंसान जे मां अल्लाह जो बानो थिए, अल्लाह जो बंदो थिए। त इहो हिकिड़ी इज़त हिकिड़ी नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ऐं इन मां असां काफ़ी शयूं हुकुम अहकाम इन मां असीं वठी सघूं था त जीअं नबी करीम खे अल्लाह ताला हिकिड़ी राति में मके जे हरम मां खणी ऐं उनखे बैतुल मक़दिस खणी वियो, हिकिड़ी राति जे अंदरि वरी उते 120 नबियुनि जी इमामत कई, उते सभिनि जो इमाम थियो, उते बरकातूं पढ़ी, वरी उतां इसरा मिराज थियो, आसमान ॾे अल्लाह ताला नबी करीम खे मोकिलियो त उते जन्नत ऐं दोज़ख ॾिसे ऐं उहे शयूं बि जेके उते आहिनि उन्हनि जी बि ज़ियारत कराईंसि। त ऐं जेके नबी हर आसमान में नबी ॾाढो आदम, इदरीस, इब्राहिम, मूसा अलैहिस्सलाम, सभिनि सां मुलाक़ात करे वरी उन राति जिब्रील उनखे मोटाए खणी आयो। मोटाए किथे? वरी बैतुल मक़दिस खां वरी उते बुराक़, जेको उहो बुराक़ हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे जेको नबियुनि जी सुवारी हूंदी। नबी करीम हदीस में चयो त बुराक़ जेको आहे हर नबी जी सुवारी हुई ऐं जेको उन जो हिकिड़ो क़दम जिथे नज़र ख़तमु थींदी आहे उते उन जो क़दम लॻंदो आहे। घोड़े जी शिकिल आहे, पर अथसि ऐं उॾामंदो आहे हवा में।
ऐं इहो आहे बुराक जंहिंखे नबी करीम सलाम उन ते सुवारी कई ऐं उन जी सिफ़त नबी करीम असांखे बि ॿुधाई ऐं इन में हुकुम तमामु घणा था अचनि त पहिरियां त मौजिज़ा जेके आहिनि अलाह साईं जे हथ में आहिनि ॿियो त इहो इन मां इहो बि असां अचे थो त नबी करीम इहो आमल हुज़न जेको नबी करीम खे जेको साल ॾाढो ॾुखियो लॻो जो ॾाढो मरीज़ गुज़ारे वियो हिन दुनिया मां वरी चाचो बि गुज़ारे वियो वरी नबी जी घरवारी ख़दीजा बिनत खुवैलिद गुज़ारे वई त सफ़ा ॾाढो ॾुखियारो हो उन साल खे सहाबिन चवंदा हुआ आमल हुज़न ॾुख वारो साल जेको हो छो जो नबी करीम खे ॾाढो ॾुखियो साल हो त इहो हिकिड़ो मौजिज़ा हिकिड़ो नबी करीम खे दिलि जा ॼण त अलाह जे हीअ सॼी दुनिया वारा तोखे माण्हू छॾे वञनि त अलाह मालिक जेको ख़ालिक मालिक आहे उहो तोसां आहे ऐं तोखे इहे हिकिड़ी राति में ॾिसो हदीसनि में अचे थो बैत उम्महानी जेकी हिन जी मासी पई थिए अलाए माइटणी मासी अलाए पुफी पई थिएसि उन जे घर में सुतो पियो उतां हिनखे इसरा मेराज थियो जिब्रील उतां हुनखे खणी ऐं बैतुल मक़दिस वियो वरी आसमान जो सुवार घुमी फिरी उॾां बि थी वरी मोटी आयो त अञा हर रिवायतुनि में चवंदा त हंधु अञा गरम हो सियारे जो टाइम हो त इहे सभु मौजिज़ा रस्ते में बि जेके ॾिठईं ऐं मौजिज़ा जेके काफ़िलो अचे पियो शाम खां उहो रस्ते में उन्हनि जेका ॾाची गुम थी वई राति जो टाइम में ॻोल्हनि पिया उनखे त उन्हनि खे बि मथां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बि ॿुधायो त तव्हांजी ॾाची फ़लाणे जबल जे पोयां बीठी अथव उहे बि आया छो जो सुबुह जेॾीमहिल थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि खे वरी बि अचे चयईं त मूंखे अलाह ताला करम कयो ऐं मूंखे ऐं बैतुल मक़दिस जो तशरीफ़ कई मां ओॾां थी आयुसि त मके वारनि काफ़िरनि हथे उन्हनि खे इहो मौक़ो मिलियो त हाणे ठठोल कयूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं सभिनि माण्हुनि खे गॾु कयनि त अचे ॾिसो हीउ मुहम्मद असां महीनो वञूं था बैतुल मक़दिस ऐं महीनो मोटी था अचूं ऐं हीअ हिकिड़ी राति चए थो मां वियो बि आहियां थी बि आयो आहियां ॾिसी बि आयो आहियां मोटी बि आयो आहियां त नबी करीम खे हथें ॾाढो यानी हथें ॾुख थियो ग़म थियो त मूं ते हथें अञा खिलूं था कनि ऐं अबू बकर सिद्दीक़ खे वञी उहे जेके मखे जा शैतान आहे उहे वञी उनखे चयो त अचु ॾिस हीउ तुंहिंजो दोस्त आहे ऐं तूं हिनखे मञी थो ॾिसो छा थो चए त चई छा थो चई त चए थो त मां बैतुल मक़दिस वियुसि ऐं मोटी आयुसि हिकिड़ी राति में असीं महीनो वञूं था महीनो मोटी था अचूं एतिरो पंधु आहे त अबू बकर ॾिसो न हुनखे सिद्दीक़िया जो लक़ब छो मिलियो छो चवंदा सिद्दीक़ छो जो हुन अञा नबी खे मिलियो बि कोन हो उन टाइम में पर हुन जे चयोसि माण्हूअ त ॾिस अॼु पंहिंजे दोस्त छा थो चए त हुन अबू बकर छा चयो उन टाइम चई इनकान क़द क़ाल फ़क़त सदक़ जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त पोइ सचो आहे थी आयो हूंदो त हुन चयसि तूं एतिरो बि सफ़ा बेवकूफ़ आहीं छा ऐं तूं मञी थो चई अना उसद्दिक़ु बिख़बर समा अफ़ला उसद्दिक़ु बिख़बर अर्द हीअ अबू बकर चयो त मां आसमान जूं ॻाल्हियूं हुनखे मञा थो त आसमान मां जेके अलाह जे तरफ़ां हुकुम अचे थो अलाह साईं असांखे हीअ हुकुम करे थो मां उहे शइ जो मञांसि थो त दुनिया जूं ॻाल्हियूं ज़मीन जूं ॻाल्हियूं न मञंदुसि छा त हिते ॾिसो नबी करीम थोरो ख़ुशि थियो ऐं ॾिठईं त मूंखे के माण्हू मञण वारा बि आहिनि जेके अबू बकर अञा साईं सां मिलियो बि कोन हो ख़बर ॿुधाईं त बि चई त हा मां मञा थो थी आयो हूंदो ऐं इन में इहा हिकु असांखे इहे बि शयूं तमामु इहो किसो वॾो आहे इनशा अल्लाह फ़ुर्सत मिली ज़िंदगी आहे त सॼो तफ़सील सां कंदासीं त इन में काफ़ी शयूं थियूं जीअं निमाज़ जी फ़र्ज़ियत थी त निमाज़ 50 फ़र्ज़ु थियो वरी मूसा अलैहिस्सलाम ॾे वरी उन चयुसि त हीअ घटि करा मां बनी इसराइल में वॾी कोशिशि कई कोन पढ़ी सघंदा तूं वरी घटि कर वरी वियो त 45 थियूं वरी 40 थियूं वरी बि मोटी आयसि ईअं आख़िरी में 10 निमाज़ूं हुयूं वरी निमाज़ूं जो अञा मोटी आहे त मूसा अलैहिस्सलाम अलाह नबी करीम खे चयो त मोटी वञ अलाह ॾे अञा घटि कराई त पोइ नबी करीम चयो मूंखे हाणे शर्म थो थिए 50 खां 10 ताईं निमाज़ूं आयूं त 10 निमाज़ूं असां ते नबी करीम बि राज़ी हो पर पोइ मूसा अलैहिस्सलाम चयसि न वरी बि अलाह ॾे वञ अलाह साईं त ॿुधे पियो अलाह साईं मूसा अलैहिस्सलाम ऐं नबी करीम खे चयो त मुहम्मद तूं वञ 5 निमाज़ूं 50 मां 5 थी ऐं जेके 5 ई पढ़ंदा त उहे 50 लिखिबो जेको हिकु निमाज़ गुसाईंदो त उहा 10 हुनजी गुसाइण जी लिखण ईंदी ऐं इहे जेके असीं फ़र्ज़ु निमाज़ूं 5 बि नथा पढ़ी सघूं जमात में या गुसायूं था त इहे 50 निमाज़ूं आहिनि छा ख़्यालु आहे जे न 50 निमाज़ूं असां वटि हींअर ताईं फ़र्ज़ु हुजनि हा त पढ़ी सघूं हा मां सम्झां थो त हर अधु कलाक खां पोइ निमाज़ थिए हा पर इहो एॾो असां कोन पढ़ी सघूं हा इहो नबी करीम जी तकलीफ़ कई त घटि कराए ऐं मूसा अलैहिस्सलाम वञी मिर्थू मूसा अलैहिस्सलाम नबी सां मशवरो कयो त तूं वञ न अलाह खे मिर्थ कर त घटि कराईसि
त इहो ॾिसो असां ते 5 आहिनि, असीं 5 बि नथा पढ़ी सघूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इहे पूरियूं जमात सां पढ़ूं, छो जो इहे 5 जेके आहिनि 50 थियूं असांजे निमाज़ असांजे में लिखनि। पर मक़सदु आहे त असांखे हिन आयत में इहा आहे त हिते सभिनी उलमाउनि जे तफ़सीर में इहो लिखे थो त असरा बिअब्दिही, इन लफ़्ज़ जो मक़सदु त हिकिड़ी उबूदियत तशरीफ़, हिकिड़ो वॾो शरफ़ आहे जो अलाह साईं चयो त हीउ मुंहिंजो बानो आहे, हीउ मुंहिंजो बानो आहे। बानो थी बाने जी सभु को इंसानु सम्झे थो त छा थींदो आहे, सईद ऐं मालिक ऐं नौकर छा थींदो आहे। उन्हनि में छा आहे, असां हू सभई अलाह जा बाना, असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो बानो आहे। तंहिंजे करे अलाह साईं हिते हुनजे बारे में चए बिअब्दिही लैला, राति जो पंहिंजे बाने खे घुरायईं। त इहो जेको आहे न असांजे नबी करीम खे गुस्ताख़ नाहे, गुस्ताख़ी नाहे। ऐं नबी करीम जो हिकिड़ो शान आहे, असीं उनजी शान उनखे एतिरो ॾियूं, छो जो अलाह साईं चए थो बानो, त असीं बानो करे चवंदासीं नबी करीम खे। ऐं ईअं करे हुनजो शान मथे घटि कोन्ह थींदो, ऐं एतिरो मथे कयूं जेतिरो मुनासिबु हुजे, जेतिरो अलाह उनजे बारे में चयो आहे त आबिद बानो त बानो, असां उनखे न घटि न वधीक करे सघंदासीं। इन में को गुस्तागी बि कान्हे, छो जो असांजे क़ुर में असांजे क़ुर पाक में पढ़ूं था ऐं निमाज़ में पढ़ूं था त इहो ई शइ उन में शइ लिखियलु आहे त नबी करीम बानो आहे, त नबी करीम बानो आहे, अलाह जो प्यारो आहे, असांजो शफ़ी आहे, अफ़ज़लुल बशर आहे, सईदुल कौनैन आहे, असांजे क़यामत ॾींहुं शफ़ी बि उहो थींदो। पर अलाह जो बानो बानो ई रहंदो, उनखे अलाह जूं सिफ़तूं न आहिनि ॼणो जो माण्हू के नबी करीम खे एतिरो मथे करे जो अलाह जूं सिफ़तूं ॾेई था छॾनि उनखे। ऐं इहा शइ हिकिड़ी ग़लति आहे, छो जो अलाह ताला असां उम्मत वसतन, अलाह साईं क़ुर चए थो मां तव्हांजी उम्मत खे विच उम्मत करे छॾी आहे, इतिदाल हुजे, हर शइ में विच हुजे, ईअं न त सफ़ा किरियल न सफ़ा मथे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिमत जे इन शइ ते असीं हलूं ऐं क़ाइमु हुजूं। हिते असांखे किसो अचे थो ॾाढो हिकिड़ो नबी करीम जी हदीस आहे हिकिड़ी, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो ख़ुतबो मदीने में करे पियो, ईअं वाद नसीहत में, त माण्हुनि खे सहाबियुनि खे चई त क़ुर सिखो, क़ुर पढ़ो। त नबी करीम फरमायो ख़ुदुल क़ुर मिन अर्बा, 4 माण्हुनि खां क़ुर उनखां वठो, मिन इब्न उम्म अब्द व मुआद, इब्न उम्म अब्द अब्दुल्लाह इब्न उम्म मक्तूम इहो, व मुआद इब्न जबल इन खां, व उबई इब्न कअब इन खां, व सालिम मौला अबी हुदैफ़ा। इन्हनि 4 खां नबी करीम फरमाए थो सहाबनि खे त इन्हनि खां तव्हां क़ुर वठो ऐं पढ़ो। वलक़द हममतु, नबी करीम चए थो वलक़द हममतु अन अबअथ फ़िल उमम कमा बअथ ईसा इब्न मरियम अल हवारिय्यीन फ़ी बनी इसराईल। नबी करीम चई त मुंहिंजी दिलि चाहे थी मां हिननि खे मोकिलिया सॼे ज़मीननि जे पासे त वञी माण्हुनि खे क़ुर सेखारनि। त हिते हिकिड़ो सहाबी थियो, चई या रसूलल्लाह फ़अैन अंत मिन अबू बकर व उमर, अबू बकर व उमर खे छो नथो मोकिली। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, इहो हिते मरबतुल फ़रस ॾिसो न, नबी करीम चए थो ला गिना ली अन्हुमा, मां हिननि खां परे नथो थी सघां। इन्नमा मिथलुहुमा मिन अद्दीन मिन अद्दैन कमथिल सम्इ वल बसर, ही मुंहिंजो जीअं कन ऐं अखि आहिनि, जीअं ॿुधां थो ऐं ॾिसां थो, छो इन्हनि खां मां परे नथो थी सघां, न परे करे सघां थो। इहा रिवायत मुजमा ज़वाइद में आहे। त ॾिसो न शान अबू बकर उमर जो केतिरो हो ऐं सहाबियुनि जो केॾो वॾो शान हो त क़ुर सिखो। ऐं नबी करीम सहाबियुनि खे ॿाहिरि मोकिलणु चाहे पियो त मां ॿाहिरि मोकिलियानि त हर शहर हर ॻोठ में वञी क़ुर पढ़ाइनि माण्हुनि खे ऐं माण्हुनि खे सेखारनि। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त क़ुर सिखूं, क़ुर पढ़ूं, क़ुर जी माना सम्झूं। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।